नाज़रीन सनमा साईं जीएम सईद जी वरसीअ तां मोटंदे गिरफ़्तार कयल क़ौम परस्त कारकुननि खे हैदराबाद जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में पेश कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल। जान ॾियो जी अब्दुल रसूल, तफ़सीलात खां आगाह कजो। जी हाँ बिल्कुल, जीएसटी हलचल जे बानी साईं जीएम सैद जी 27वीं वरसी तकरीब तां वापस ईंदड़ गिरफ़्तार कयल कारकुननि खे जामसोरे थाणे ते रखे केस दाख़िल कयो हो, जॾहिं त गिरफ़्तार कयल 87 जेके कारकुन आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ औरत कारकुन बि शामिल आहिनि, जंहिंमें उल्फत आहे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके औरतूं आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु दहशतगर्दी टोड़ वारी अदालत हैदराबाद में पेश कयो वियो आहे, जॾहिं त जेको केस दाख़िल कयो वियो आहे इन में 87 ॼणनि जी जेका आहे उहा गिरफ़्तारी शामिल कई वई आहे, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जा नाला शामिल कया आहिनि। ॿिए तरफ़ 45 जेके नाला आहिनि उहे पिणु शामिल कया विया आहिनि, जंहिं एफआईआर जेका दाख़िल कई वई आहे उन में ॼाणायो वियो आहे त 45 जेके क़ौम परस्त अॻवान आहिनि उहे फरार थियण में कामयाबु थी विया आहिनि, जॾहिं त उन्हनि में नवाज़ खान ज़हूरा, ताज जोयो आहे, सोणी जोयो आहे, सारंग जोयो आहे, सूर्य सिंधिया समेत मुख़्तलिफ़ जेके क़ौम परस्त पार्टियुनि जा जेके अॻवान आहिनि उन जा नाला पिणु शामिल कया विया आहिनि, जॾहिं त टोटल 167 जेके कारकुन आहिनि जेके अॻवान आहिनि जेके क़ौम परस्त अॻवान उन्हनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु दहशतगर्दी टोड़ वारी अदालत हैदराबाद में 23 ॼणनि खे अदालत में पेश कयो वियो आहे। पर जामशोरे ज़िले में प्रिज़न्स वैन्स जेका आहे उहे घटि हुजण सबबि हिन वक़्तु 23 ॼणनि खे अदालत में पेश कयो आहे। बाक़ी जेके मुख़्तलिफ़ जेके क़ौम परस्त जेके कारकुन आहिनि जेके हिरासत हेठि आहिनि, जेके गिरफ़्तार थियल आहिनि, उन्हनि खे बि दहशतगर्दी टोड़ वारी अदालत में पेश करण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त हिन हवाले सां एडवोकेट मीर अहमद मंगरो, एडवोकेट ज़फ़र चांडे तरफ़ां पिणु जेके गिरफ़्तार कयल जेके क़ौमी कारकुन आहिनि उनजी ज़मानत लाइ जेके आहिनि उहे वकालतनामा पिणु फिल कया विया आहिनि, जॾहिं त टोटल जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु दहशतगर्दी अदालत में जॾहिं पेश कयो वेंदो, जंहिंखां पोइ खेनि रिमांड ॾेई, जॾहिं त जेको साजिद गंभीर आहे जेको SIP SHO छछर आहे उन तरफ़ां गिरफ़्तार कयल जेके कारकुन आहिनि उन्हनि खे अदालत जुडिशनल रिमांड ते सेंट्रल जेल मोकिलण लाइ दरख़्वास्त पिणु अदालत में जमा कराए छॾी आहे। हिन वक़्तु सख़्तु पहिरें हेठि गिरफ़्तार कयल जेके 87 जेके क़ौम परस्त कारकुन आहिनि उन्हनि खे दहशतगर्दी टोड़ वारी अदालत में पेश करण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे, ऐं जॾहिं त क़ौमी कारकुन जेके आहिनि उहे बि इन जे पहुचण जो सिलसिलो जेको आहे इन दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां जारी आहे। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।